अस्सलाम वालेकुम दोस्तों। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जे कालम ट्राकन में ट्राकोड़ा जी कड़ी वाक़िया वहिंवार विरछूं ऐं वास्ता। वक़्त जूं घुरिजूं कॾहिं कहिड़ियूं त कॾहिं कहिड़ियूं वक़्तु नायाब ऐं क़ीमती हुअण सां गॾोगॾु गुज़रण में बि देरि नथो करे। पोयां पंहिंजा पाछा छॾींदो हलियो थो वञे, ॼण वारी जी रेत हथनि जे आङुरियुनि जे विचां लहे पई पट ते, ऐं को अहसास ई कोन थियो। कल्ह जंहिं जॻह ते तंबू ऐं शामियाना लॻल ॾिठासूं, टाकड़ा मज़ाक ॻाल्हियुनि जा ठकाउ पिया, उते अॼु ख़ामोश ऐं वैरानी फ़क़ति खाधे खाइण खां पोइ। पिथल केला, छॼल कचिरो ऐं उछलियल हॾा खाधल जेकी कुतनि ऐं जानवरनि बि चूसे चूसे न गिड़काए सघण जी सूरत में ज़मीन ते फिटा करे छॾिया। केरु महसूस कंदो त हिते बि कल्ह मेलो मतल हो, को रंग चढ़ियल हो। चवनि था वक़्तु वाक़िया याने सॾु कंदो वेंदो आहे ऐं क़दुरु क़ीमत सेखारींदो गुज़री वेंदो आहे। पोयनि लाइ पड़ाडा ऐं पछताव जा पैगाम चई ऐं चवाए वेंदो आहे। वक़्तु अहिड़ा वहिंवार ऐं विरछूं वरजाए ईंदड़ नसलनि खे फ़िक्र ऐं फ़लसफ़ा मुहैया कंदो वेंदो आहे। जंहिं उनखे सम्झो उहे अक़ुल वारा ॾाहा लेखबा वक़्त जे वर्कनि में उन्हनि ॾाहनि जो क़दुरु ऐं क़ीमत लेखबी ऐं चयो वेंदो उहे वक़्त जा क़दरदान हुआ। अॼु संदनि फ़लसफ़ा ऐं जुमिलनि जा पड़ाडा ॿुधजनि पिया। तारीख़ जे किताबनि में उन्हनि खे सुतल मुआशिरे में जाॻियल इंसान सम्झो वेंदो। उन्हनि जे अक़ुल ऐं होशियारी सियाणप जूं ॻाल्हियूं पोयनि खे विर्छ में सेखारियूं वेंदियूं। उन्हनि ते अमल करण वारनि खे संदनि पोइलॻ चयो वेंदो आहे। क़बरनि जे मण मिटी जे हेठियां बि ज़िंदा ॾेखाउ ॾींदा रहंदा। जॾहिं बि हिननि जा गुफ़्ता यादि कबा, इहे यादि ईंदा रहंदा। बाक़ी दुनिया जा सुतल ज़मीर वारा इंसान दुनिया में बेफ़िक्र निंडनि में सुतल आहिनि। उन्हनि जे क़बरनि खे क़ब्रिस्तान में ॻोल्हींदा त हथ बि कोन ईंदियूं। न ई को चाहींदो त उन्हनि जी मिटी ते कंहिं ॾिहाड़े ते पाणी छटकारजे, छाकाणि जो उन्हनि हमेशह इंसान जे फटनि ते लूणु छणकिया, ॾुख ऐं मेणा ॾिना, सुख खसे ॾुख ॾिना, मजबूरियुनि में व्याज ते ॾोकड़ ॾेई पंहिंजनि ख़्वाहिशनि जा बभ त भरिया पर रहिया हमेशह ख़ाली ख़ाली। अहिड़नि मुआशरती व्याज खोरनि जे करतूतनि ऐं बेज़मीरनि जे बदबू जीअरे ई परे परे ताईं मार कंदी रहंदी आहे। अहिड़ा लालची अनासिर कहिड़नि ई वेसनि ऐं क़ीमती ख़ुशबुअनि सां पाण खे महकाइनि, पोइ बि उन्हनि जी बदबू न वेंदी। क़बरनि जी मिटी बि गवाही ॾींदी त हीउ जिस्म व्याज खोरनि जो आहे। कूड़ी दुनिया जे कूड़नि वास्तनि जा निशान मिटिजी वेंदा। वक़्त जे वहकरनि में ख़बर कान पवंदी त हिते को वास्ते वारो रहंदो, मगर वफ़ान जा सॾ वाका होका पड़ाडा परे खां महसूस पिया थींदा। जीअं को हिन ॾुखे वक़्त में आथत ॾेई रहियो आहे, हौसलो ॾेई रहियो आहे। अहिड़नि अनमोल इंसाननि जो क़दुरु करणु सिखो। उहे तोहफ़ा आहिनि कुदरत पारां इंसानियत लाइ हिन दजाली दौर में।